कंडियारो भरिसां ॻोठ कंधर जे रहवासियुनि ॻोठाणनि पारां वहीद पीरज़ादो, रफ़ीक पीरज़ादो, वसीम पीरज़ादो ऐं ॿियनि जी अॻवाणी में नेशनल प्रेस क्लब अॻियां एहतजाज कयो वियो। उन मौक़े ते एहतजाज कंदड़नि दाहींदे चयो त ॻोठ जा कुझु बासर अली रहमान मोरियो, अहमद नवाज़ पीरज़ादो, अली अब्बास पीरज़ादो असांखे बिना जवाज़ परेशान करे रहिया आहिनि। हुननि जो चवणु हो त ॻोठ ज़ाती ज़मीन आहे जंहिंजो रिकॉर्ड मौजूदु आहे। हाणे बासर असांखे धमकियूं ॾेई रहिया आहिनि। असां ख़िलाफ़ु मीडिया ट्रायल करे असां ते क़ब्रिस्तान जी ज़मीन ते कब्ज़ो करण जो इल्ज़ाम हणी रहिया आहिनि, जंहिं ॻाल्हि में का बि सदाकत नाहे। ज़मीन बि संदन ज़ाती आहे, परेशान बि खैन कयो पियो वञे। बासर मुख़्तलिफ़ क़िस्म जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। बासर असां वटि अदालत में पटीशन दाख़िल कराई हुई, जेका अदालत असांजे हक़ में फ़ैसिलो ॾेई चुकी आहे। हाणे बासर असांखे तंग करे रहिया आहिनि। दाहूं करे करे थकिजी पिया आहियूं, पर संदन केर बि तव्हां ॿुधण वारो नाहे। हुननि मुताबिक़ त बासरनि ख़िलाफ़ु क़दम खणी साणनि इंसाफ़ कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।